होशियार खबरदार बादशाह सलामत दरबार ते अची रहा आहिनि। अव्वल अला अलीम आला आलिम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जान जे। मारवी ओ मां मारवी कुएं त पाणी त भरे आ। जी अम्मा जी वञा थी। ओ सकीना सुगराई ससी अचो त पानी भरण हलूं। अचूं था मारवी। बादशाह सलामत जो के हेलो 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 इजाजत है। साईं मां अवां लाइ हिकु खुशखबरी खणी आयो आहियां। खुशखबरी कहिड़ी खुशखबरी? साईं मुंहिंजे मलीर में हिकु ॾाढी सुहिणी छोकिरी आहे जेका अवां जी शान मुताबिक़ आहे ऐं संदसि सूंहुं ऐं वफ़ादारी तव्हांजी पुट राणी थियण जे लाइक़ आहे। पर मां हिकु आम माण्हू ते कीअं यकीन कयां? न साईं मुंहिंजी ॻाल्हि ग़लति हुजे त तव्हां भले मुंहिंजी सिसी धार कजो। इजाजत है। सिपाहियों मली रवानो थियो। मेहरबानी करे असांखे पाणी त पियारियो। तव्हां मुसाफ़िर पिया लॻो। पाणी त मुसाफ़िरनि जो हक़ आहे। मारवी पाणी त ॾियोन। सच में मलीर जी सूह त मारवी में ही आहे। बन बन बन
मूंखे तू छो वठी आयो आई? मां उमर बादशाह आया, मां तो के सिंध जी रानी बनाईंदस। बादशाह हूंदे तू पंहिंजे लाइ, मां के बादशाह जे महल जी ज़ीनत न आया, मां मालीर जी मिट्टीअ जी धी आया। तू ॾाढी सादी आहे पर ॾाढी सूह वारी आहे। मुंहिंजो दिल तोखां मजबूर आहे। सूह जी कदर तॾहिं जॾहिं दिल साफ़ हुजे। महल ई तख़्त सां सूह न वधंदी आहे, महल ई तख़्त सां सूह न वधंदी आहे। मां मरंदे मरी वेंदसि पर पंहिंजनि अबाणनि खे कान छॾींदसि। मूंखे आज़ाद कर। दासियो सोन ज़ेवरात ऐं शाहिदाम पेश कया वञनि। राणी ही हार ऐं सिंगार तहां जे लाइ। राणी ही सोना ज़ेवर सब तां जे लिए। राणी ही शाही ताम तहां जे लाइ। राणी तू बस हा कर, तू पुट राणी थींदी आहे। न खपे मूंखे ही सभु कुझु। मुंहिंजे लाइ पंहिंजे वतन, मुंहिंजे लाइ पंहिंजे वतन सां मज़बूत ज़ंजीर कॾहिं में खुलण या लहण वारी न आहे, पर तुंहिंजी लोह जी ज़ंजीर हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर लही वेंदी। मारवी ॾाढा महीना थी विया आहिनि, न तूं रोई, न तूं खाई थी, न तूं पी थी। भला मूं में अहिड़ी कहिड़ी कमी आहे? उमर, मुंहिंजे लाइ सभ खां वॾी शइ मुंहिंजा अबाणा आहिनि। मूंखे लॻे थो त आउं जल्दी मरी वेंदसि, त मुंहिंजो अर्ज़ु आहे त जेकॾहिं आउं मरी वञा त मुंहिंजो मड़ मलीर मोटाइजां, छो त मां जीअंदे बि मलीर जी आहियां, मरंदे बि मलीर जी रहंदसि। तो मुंहिंजी बादशाही खे नंढो करे छॾियो आहे, जेका तो पंहिंजे वतन सां मोहबत ऐं वफ़ादारी ॾेखारी आहे, उहा के बि राणी खां घटि न आहे। अॼु खां तूं मुंहिंजी भेण आहीं। सिपाहियो, मारवी के बाइज्जत तरीके सां उनके अबाणे घर छॾे अचो। आजिज़ी इंसाफ दी वफादारी
संख्या से खाने सच्चाई साबित करनी वफादारी ऐं मुंहिंजी सां इश्क उहा ई इंसानियत जी असल में राज आहे जी लती नारो आने जो आने माइक का है ना मोट ओ परिचन शाल पवार डोला मारू मुसा परिचन शाल पवार परिचन शाल पवार डोला मारू मुसा परिचन शाल पवार ओ परिचन शाल हो परिचन शाल पवार डोला मारू मुसा परिचन शाल पवार परिचन शाल पवार डोला मारू मुसा परिचन शाल पवार ओ परिचन शाल पवार डोला मारू मूसा परिचन शाल पवार ओ परिचन शाल पवार डोला मारू मूसा परिचन शाल पवार ओ परिचन शाल पवार डोला मारू मूसा परिचन शाल पवार ओ परिचन शाल पवार डोला जिए लतीफ जी बोली जिए सिंध जिए पाकिस्तान ही टेबलो जान्स अकेडमी जे तरफ़ां पेश कयो वियो।